नाज़िन सुल्तानपुर वेझो ॻोठ रोजो महेसर में दरगाह शहनशाह बादशाह जे सालियाने उर्स जे मौक़े ते मेलो लॻायो वियो, जंहिं में मल्ह जा शानदार मुक़ाबला बि कराया विया। रिपोर्ट कयो आहे परवेज़ ईंदड़। सुल्तानपुर जो ॻोठ रोजो मैसर में दरगाह शहनशाह बादशाह जे उर्स मुबारक जे मौक़े ते हर साल जीअं हिन साल भी मेलो लगायो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी ख़रीदारी जा स्टॉल लगाया विया आहिनि। उन सां गॾोगॾु ॿिए पासे सिंध पंजाब जा मशहूर मल्ह पहलवाननि जा पाण में मुक़ाबला भी जारी आहिनि। वधीक उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त मुंहिंजो छा चवणु आहे। मुंहिंजो पंहिंजो दिली इश्क हुयो पहलवानीअ सां। ही अवाम जेको बि आहे पहलवाननि जी मिल्कियत आहे ऐं पहलवाननि खे सरकारी सहकार कोन्हे को। बाक़ी ही अवाम जेको आहे पंहिंजो शौक़ु ॾेखारे माण्हुनि खे मल्हनि खे विड़ाए करे 5000 बिल रखनि था जोड़ीअ ते, 10,000 बिल रखनि था। पोइ उन हवाले सां असां पहलवाननि जी तयारी भी हले थी, खाइण पीअण भी हले थो। असां पंजाब ज़िला रहीमदार खां आया आहियूं। अवाम जो मतिलबु असां साम्हूं हूंदो, जेकी अवाम वीचारी घुमे थी पई, इन्हनि जो असांजो मतिलबु हूंदो तव्हां। बाक़ी ॿियो ख़ासि नुमाइंदो या ख़ासि केरु कोन हूंदो आहे। बाक़ी असांखे 20-22 साल थिया आहिनि असां हिते सिंध में रहूं था, मेला मलाखड़ा कयूं था। जेतिरी मोहबत असांखे सिंध में मिले थी एतिरी असांखे किथे नथी मिले। असां वॾा महिरबान आहियूं मल्हनि जा बि। वाह जे मल्ह बि आया आहिनि वीचारा, न क्रोध न कुझु। भलो मेलो लॻो आहे पिटाई साहिब ते कलंदर ते, पर ओॾे मेला बंदि आहिनि। बाक़ी ज़ियारतां करे मोटंदा आहियूं। हे 8 ॾींहं थी विया आहिनि अमुन सां। असां राणीपुर शहर जा आहियूं, तालको सूबेदार खां आहियूं। तक़रीबन असांखे 6 साल थी विया आहिनि मेले ते ईंदा आहियूं। लेकिन लॉकडाउन जे करे 2 साल मेलो पोइते हुयो। लेकिन महांगप जे करे अवाम मजबूर आहे, मिठाई वठे थी, पर उहो कारोबार न आहे जीअं पहिरियों थींदो हुयो। हाणे उहो कारोबार न आहे। ऐं मेले जे हिसाब सां शुक्र अल्हम्दुलिल्लाह अवाम जो ताउन आहे। असां भिरचा, सेवण, अनवर शाह घोटकी ऐं शाहपुर, पखवाई लाल, तक़रीबन सिंध जा जेके भी मेला आहिनि तक़रीबन असां मेला कंदा आहियूं। कैमरा टीम सां गॾु परवेज़ अहमद ईंदड़, आवाज़ टीवी, सुल्तानपुर।